पर शामिल कयूं पिया झोडो खां। झोडो जे सहाफ़ीअ जो पुलिस तशद्दुद ऐं कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ़ एहतजाज। झोडो जे सहाफ़ी मोहम्मद अकरम जत प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त बारिश मोरीअ ते ॻोठाणनि ऐं बदीन पुलिस विच में शिकताउनि वारे इतला ते रिपोर्टिंग करण लाइ जीअं सरज़मीन ते पहुतुसि त रिकॉर्डिंग लाइ मोबाइल फोन कढी रिकॉर्डिंग कई पई त कैसे शो ॾेइजे ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि मूं ते हमिलो कयो। मोबाइल फोन खसे वरितो ऐं मुंहिंजे मथां लठियुनि जो वसकारो लाहे ॾिनो ऐं बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे छॾियो। हुन चयो त आउं बार बार पंहिंजो तारीफ़ कराईंदो रहियुसि पर उन बावजूद पुलिस एहलकारनि मुंहिंजी हिक न ॿुधी, मूंखे मारकुट कंदा रहिया। उन बैदि अॼु ॾेई थाणे ते केस दाख़िल कयो आहे। उन केस में मुंहिंजो नालो बि शामिल कयो वियो आहे जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन IG सिंध SSP बदीन समेत वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट कर अब्दुल गफूर कोलाची, बे न्यूज़ झोडो।